अल्लाह तवज्जो ॾियारे पोइ ख़ुदा तो चवे त हाणे ॿुधो तवज्जो कयो त मां रब छा थो चई रहियो आहियां। रब फरमाए तो इन्ना औलिया अल्लाह बेशक जेके अल्लाह जा दोस्त आहिनि ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथां इन दुनिया में को बि खौफ न आहे वला हुम यहज़नून ऐं न की क़यामत जे ॾिहाड़े उहे गमगीन थींदा। त मालूम थियो त जंहिंजी तारीफ़ अल्लाह पाण ख़बरदार तवज्जो ॾियारे करे जंहिंजी तारीफ़ थो करे जंहिंजनि दोस्तनि जी उहे जहिड़ा तहिड़ा न आहिनि। ॻाल्हायो हाँ मिटीअ जा ढेर ॻाल्हायो मिटीअ जा ढेर न आहिनि। असां बि हर क़बर ते कोन वेंदा आहियूं। असां बि उन क़बर शरीफ़ ते हलंदा आहियूं जेको साहिब विलायत हूंदो आहे साहिब वली हूंदो आहे साहिब क़बर हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त वज़ीर हर क़बर ते कोन वञिबो क़बर उन जे ते वञिबो जंहिं क़बर जे मथां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। सुभान अल्लाह चओ छो त अल्लाह हिक खे मञणो आहे वलियनि ते बि त वञणो आहे। अल्लाह हिक खे मञणो आहे वलियनि ते बि त वञणो आहे। हेरो शाह भिटाईअ खां कंहिंखे कीन की भञणो आहे। अल्लाह हिकु आहे अल्लाह हिकु आहे अल्लाह हिक खे मञणो आहे वलियनि ते बि त वञणो आहे। चओ भला अल्लाह हिक खे मञणो आहे वलियनि ते हेरो शाह भिटाईअ खां कंहिंखे कीन की भञणो आहे। अल्लाह हिकु आहे। ओ मुंहिंजा ता जेकॾहिं अल्लाह ताला तारीफ़ न करे हा दोस्तनि जे असां केरु थींदा हूं 200 किलोमीटर पंध करे फ़कीर जे आस्थाने ते अचो अवां केरु थींदा हो हेड़ी सर्दीअ वारे टाइम ते बचनि ॿारनि समेत आया हो। यादा तुझे ऐं मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे मुल्ला जे हथ में त क़ुरान हूंदो आहे। हो साईं खे चवाए मुशरिक थी विया अथव मिटनि जे डेरनि ते था वञनि वीचारनि वटि का शइ कान्हे। ओ मौली साहब तू भुलियला तू जो मिटीअ जो ढेर हूंदो अवां जा वॾा ख़त्म थी विया हूंदा पर जेके अल्लाह ताला जी ज़ात जा दोस्त हूंदा आहिनि। मुंहिंजो आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे औलियाई तहत कबाई ला यारिफुहुम इल्ला सिवाई। मुंहिंजा वली मुंहिंजे रहमत वारे चादर में ढकियल हूंदा आहिनि मां अल्लाह खां सवाइ ॿियो उन्हनि खे सुञाणे ई कोन सघंदा। ॾाढे 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 नारो चऊं त हलो दरगाह मुबारक ते नारो पुॼे और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो मुंहिंजा रहमत वारी चादर में उन्हनि पंहिंजे दोस्तनि खे मां रब छुपाए छॾींदो आहियां। मां अल्लाह खां सवाइ ॿियो उन्हनि खे सुञाणे ई न सघंदो या इलाहुल आलमीन। सवाल तो पैदा थिए जॾहिं हाणे अल्लाह जे रहमत में छुपिया पिया आहिनि हलायो त असांखे कीअं ख़बर पवे। असां वटि उहा अख कान्हे असां वटि उहा दिलि कान्हे असां वटि उहा सम्झ कान्हे असां वटि उहा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नज़र कान्हे। असां जूं दिलियूं कटिजूं मुस्लमान कारियूं थी वियूं क़ुरान जहिड़ी नेमत पढ़जे मुस्लमान पुठियो ॾेई हलियो वञे थो पियो। क़ुरान मुजादा पढ़ूं था पिया तवज्जो कोन ॾींदा आहियूं। रोज़ानो मुजादा नमाज़ लाइ सॾु थींदो आहे हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह। मुस्लमान जे मुजादा कन ते जूं कान रंगदिया मुजादा हय्या अलल फलाह
हय्या अलल फलाह, अचो कामयाबी जे तरफ, अचो छुटकारे जे तरफ। पर मुसलमान जो तवज्जो ना है, पर खुदा जी जात जो कसम तो असा कुरान समझो ही कोने को, तो असा के कुरान जो पतो ही कोने को। बस मुजादा सत पीड़ा पान मुसलमान आयो। अल्लाह ताला जी जात बरकत फरमाइंदो, इन्ना अरदनल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल व अबैना अन यहमिलहा व अशफकना मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। अल्लाह ताला फरमाए तो अमानत जो बार मां ज़मीनन ते रखियो आ, ज़मीनूं न खणी सघियो। आसमानन ते रखियो, मां आसमानन जवाब ॾेई छॾिया। बगाड़ा जवाब सगरे हजे तो सुभान अल्लाह। अब खलीफो फकीर सारंग रहमतुल्लाह अलैहि ज़ात जो केरो ये हजरत पीर सईद मोहम्मद बक्का शाह शहीद रहमतुल्लाह अलैहि जो खलीफो अल्लाह रखियो। वो भी कलोड़ो आ, वो कंडियारे जे परसा उनजी दरगाह मुबारक आ। चो सुभान अल्लाह। मौजा दोस्तों अजीजो, हजरत मौजादा खलीफे साहब अल्लाह रखे रहमतुल्लाह अलैहि वत तमाम होड़ा जमात होंदी। तो पीर सईद जी जात बाबर हजरत पीर सईद मोहम्मद बक्का शाह शहीद जो खलीफो बो होयो। हपा जी न्याणी हजरत पीर सईद रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे परणाई है। हलायो आओ ना, वो उन जे दरबार में जमात तमाम घणी वेठी। पाण हिकिड़ो वॾो बड़ हो, उन बड़ वॾो वण हो तमाम एकड़ ॿिनि चइनि एकड़नि में वॾो बड़ हो। ते जमात वेठी, पाण बि वेठी। फ़कीरनि अर्ज़ु कयो, क़ुर्बान वञा ख़लीफ़ा साहब। चवनि था त अल्लाह जी अमानत क़ुरान जो बार 7 ज़मीनूं बि न खणी सघियूं, 7 आसमान बि न खणी सघिया। पाण फरमायो हाओ अबा, या सच्ची ॻाल्हि आहे त जबलनि बार न खयो, आसमाननि बार न खयो, ज़मीननि बार न खयो, तमामु वॾी अमानत जो बार हो हिन कलाम पाक जो। त वो हुजाए तो फ़कीरो, हुजाए तो तवाजरो, हुजाए तो फ़कीरो उथी बीठो। जी फ़कीर साहब, हे हेॾो वॾो वण आहे, इन्हे बि न खयो। त पाण फरमाइनि था बा, जे उन बार जी थोड़ी ज़री बि इन बड़ जे मथों पे हा त इहो ज़रा ज़रा थी वञे हा। फ़कीर रुगो हीअं इशारो कयो त मौजादा सॼो वण भुरी 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 सॼो ज़मीन ते हलियो। सम्झ में तव्हांखे कान काई ॻाल्हि हलायो। त क़ुरान वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजा सोना। तव्हां असांखे क़ुरान जे अज़मत जी ख़बर कान्हे। तव्हां कोन आलमनि खां ॿुधो आहे त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम ने क़ुरान जे लाइ तसवुर ॾिनो। पाण कंहिंजा मुरीद आहियूं, पाण पीर सईद रोज़े वारे जा, रोज़े वारो कंहिंजी औलाद आहे। दिल ॿुधाए मूंखे कीअं थे लॻी निज़ारो, ए दिल ॿुधाए मूंखे कीअं थे लॻी निज़ारो, दिल पे चवे सदाई जिए पुंधल पगार। ए दिल ॿुधाए मूंखे, ए दिल ॿुधाए मूंखे कीअं थे लॻी निज़ारो, दिल पे चवे सदाई जिए पुंधल पगार। ओ दुनिया में यार दिल पर रोज़े धणी अरह पर, नानो जजो नबिया बाबो जजो आहे दर। सुभान अल्लाह, पंहिंजे घर रखो पुट। ओ दुनिया में यार दिल पर रोज़े धणी अरह पर, नानो जजो नबिया बाबो जजो आहे दर। जंहिंजो शान आला, जंहिंजो शान आला क़ुरान में इशारो, दिल पे चवे सदाई जिए पुंधल पगारो। गुरु परदबान कया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये अल्लाह पाक जो कलाम मुजादा अल्लाह जे कलाम ता कुर्बान वजा तो असा के कदर कोने को मुजा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो हजरत पीर रोजे वारा रजी अल्लाह ताला ने फरमाइंदा हा असा जडे हालानी वाले मदरसे में पढ़ंदा हा से अठे दिहाड़े मानी जो चौथाड़ मिलंदो हो अठे पर मिलंदो हो वो भी सुकल होंदो हो पानी में पुसाए रखंदा हा से अठे पर वो चबारे खाईंदा से अल्लाह जे हुजूर में नाने रसूलुल्लाह जे दरबार में जुम्मे जे रात मुसलातो सलाम पढ़वा त साईं मेहरबानी थे ज़ियारत बे थे इल्म बे अची वने सफर जी तकलीफ बे दूर थी वने तो कड़ी तकलीफ कई आने फकीर तो इन मल तई ला 3 बजे खा लंगर खा दो अन्या भेनन के बोतारे बनी न हम बोतारे बनी वड बियर खरा डबल कराई सलात मुझे सईद बुलंद आसा सल्लल्लाहु अलैहि या बाबा लंगर खादो थव लंगर खादो थव सड़ियो बचायो तो मां खणे तो वना पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह कन्या चो सुभान अल्लाह मां तमा के अर्ज पे कयो सोना तू असा वट कदर कोने को अनि अल्लाह ताला जे कलाम पाक में फरमाए थो पयो ते ये दोस्त हिन मुजा दुनिया में बे ते खौफ ना है क़यामत जे दिहाड़े बे गमगीन कोन थींदा ऐ मुझे रहमत वारी चादर में ढकेल हन ओ जेके अल्लाह जे रहमत वारे चादर में ढकल मुझे मोला के था सुनानदा बा अल्लाह सुनानदा मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो अवां जे न इलाके फकीर सारंग जी गाला चो सुभान अल्लाह तवा कई दफा बुधी हुंदी इने जो सुभान अल्लाह पाण ज़ात जा त खलोड़ो हो मियां वाला जो मुरीद हो सुभान अल्लाह वार फकीर जा वडा कुंदरी ते ज़ियारत कई हुंदो न कुंदरी जी कुंदरी हथ में कई मानो उनके बुधायो त बयार के किबला ओ सारंग फकीर जी उत्तर जो एकड़ो पीर इंदो आ जंजो नालो आ हजरत मोहम्मद राशिद रोजे वारो अरे तो उनमें कमाल जे जे मथा बि नज़र थो करे त उनखे पंहिंजो मुरीद बनाए थो छॾे हुन चयो त मां कोन थीसा छाजे करे मैं मियां वाला दा मुरीद हां मैं कुदरी बे है खती बे मैं जिन कढदा वतदा हां मैं तेंदे मोचर साई कोन अल्लाह मुझे जी कुदरत एकड़े दिहाड़े टंडे बागे वाले पासे का हजरत पैसे रोजे वाला नवा जे लायके खापे आया ऐ हजरत रोजे धड़ी रजी अल्लाह ताला नो सामने ज्यादा जमात गड होंदे डाडा भी हजार मानो गड होंदा हां जेके ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र कंदा हां ऐ एड़ी जिक्र वारी उन फकीरन जी तवार होंदे जो वणन पन्नन खां जंगलन जे पत्तन खां बे अल्लाह जो जिक्र कराइंदा फकीरो इहे बि त रोज़े वारे जा मुरीद हां सुभान अल्लाह के चाहते हो सुभान अल्लाह अल्लाह वारन सा दुश्मनी सदाई गलायो छलन पीसे रोज़े वारो अचे पाण ही मानू पहुचंदा आज़माइश ला सुभान अल्लाह एने तवा जे इलाके जो मन दूहे शहर काते आ नगरी दे इने दूहे जे शहर में पीसे लंघिया अचे एकड़ो पीर साहब पीर साहब ॾिठई हाणे पुॼी त न पियो सघे न रोज़े वारे खे चई भला हाणे नमूनो कयां पीसे खे ॾिसी चई त घुमणो ऐं फिरणो आदत न असीलने वेठा रब घुरने जानब पांजे जूए में माना हे छो खड़ी फकीर कढला ताती हेडे असाडे छो आयो आ अरे अन कीअं चवन त तू छो आयो आ समझो था ला कोंदा समझो उझारत पे ॾिनई त घुमणो ऐं फिरणो आदत न असीलने
वेठा रब घुरने जानब पंहिंजे जूए में। हज़रत इमाम लार फिल्पी से रोज़े वारा समझी विया हे मूंखे चवे थो त उते वेही अल्लाह अल्लाह कयो हेॾे छाजे लाइ मखलूक कढला ते थे। हज़रत रोज़े वारा खिली फरमाइनि था चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह ते थोरो ई ॿुधाए